तल्फी कई वई। असां हार्ड एरिया ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ क़िस्म जी इन तक़सीम ऐं ठाहियल तरीक़ेकार जे बजाए अॼु जे शहीद इस्लाम क़ौमी कॉन्फ्रेंस में सिंध जे हवाले सां बराबरी जो मुतालबो कयूं था। इहा तक़सीम असां इन खे पंहिंजनि खे नवाज़ण सां ताबीर कयूं था। जेकॾहिं अव्हां खे पंहिंजा ई नवाज़णा आहिनि, तालीम जहिड़े अहम खाते में, टीचिंग जहिड़े अहम शोबे में अव्हां हिकु दफ़ो ॿीहर नाअहल ऐं अणपढ़ियलनि ऐं पंहिंजनि खे मुसलत करणु चाहियो था त पोइ टेस्ट जो ढोंग न रचायो, सदे तरीक़े सां ऐलान कयो त मेरिट उहा ई आहे जेको असां चऊं, मेरिट उहो ई आहे जेको असां कयूं। असां मुतालबो करणु चाहियूं था त जन जन नौजवाननि IBA टेस्ट तहत 45 मार्कूं खयूं आहिनि, उन्हनि सभिनी खे एजुकेशन डिपार्टमेंट में ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। तव्हां इन मुतालबे जी ताईद कयो था ऐं असां सिंध जे हुक्मराननि खां इहो बि मुतालबा कयूं था त सिंध में तालीम जे शोबे जे तरफ़ मुतवजा थियो। भले IBA तहत टेस्ट पास करायो, टेस्टूं वठो, पर निज़ाम तालीम के पहिरियां ठीक कयो ऐं टेस्टूं बाद में वठो। छा तव्हां इन मुतालबे जी ताईद कयो था? महिरबानी।